निकली आज मुझे घर में मुझे के कम तो नहीं सजो नी आवारा कर दी पढ़ाई में फेल दिए न कमाई न कगाल करी मुझे केड़े कम जो किया मुझे घर में तू जो को भी ते हक ना है आई दिला मुझे शिकल ने सजे बाबा बाबा माफ कर मुझे गलती थी मुझे माफ कर यो ही सोची पियो ने तो का मां माफी वठंदुमि पर या भुल थई मां वञा तो कराची उते कमाईंदुमि उते मुंहिंजो दोस्त आहे आज़म हुन सां गॾु कमाईंदुमि ॾाढा पैसा ठाहींदुमि ऐं लखे रुपया ठाहींदुमि गाॾियूं वठंदुमि बंगलो वठंदुमि ऐं ऐश सां ज़िंदगी गुज़ारींदुमि तूं हिते ही वेठो हुजे अभी मजा आएगा अरे यार आज़म रोशन तू ते किए यार बाबे घरां कढी छॾियो मूंखे तू जो अफ़ाल ही है न तो तडे तो मास्टर तो के कढी छड्यो यार तू ईअं तो चई मूंखे मां उते बाबे सां ड्राइणी आहियां त मुंहिंजो उते दोस्त आहे आज़म उहो मूंखे उते कमु वठी ईंदो ऐं गॾिजी कमाईंदासीं हाँ सही कराची कमाइण सवली ॻाल्हि आहे जो तू मुंहिंजे आसरे भॻो आहे यार तू त ईअं न चए ॾुख थो थिए ॾाढो अॼुकल्ह के एतबारी न कजे हाँ जी दुख थो थिए हिन खे मुड़ुस खे मोतबर खे आयो कराची कमाइण शिकिल ॾिठी थे पंहिंजी कीअं कारी लॻी पई थी शिकिल पोइ यार हाणे पाठा थो मिलिया तॾहिं अहिड़ी शिकिल थी वई आहे न मुंहिंजे आसरे आयो आहे कमाइण हिते कराची कमाइण सवली ॻाल्हि आहे न हल यार कंहिं ते भरोसो ई न कजे अहिड़ो ज़मानो थी वियो आहे यार बुख लॻी आहे ॾाढी सनेज ते खावां मां पाण बुख थो मरां वरी तोखे किथां ॾियां सॼो अच हल शिकिल गुम कर पंहिंजी तव्हां हल करे च आयो अमृत कराची कम अरे वॾो को निभागो